नाज़रीन, कराची में नाले वारे वकील, सियासतदान ऐं समाजी शख्सियत एडवोकेट अली पले पारां हिकु मुनफ़रिद तक़रीब जो एहतमाम कयो वियो आहे, जंहिंमें महिमाननि खे खाइण लाइ अंब ऐं पीअण लाइ अंबनि जो मिल्क शेक पेश कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था कमर मेमन जी हीअ रिपोर्ट। कराची में एक मुनफरद तकरीब जो एहतमाम कयो वियो, जंहिं दौरान मेहमाननि खे खाइण लाइ अंब ऐं पीअण लाइ अंबनि जो मिल्क शेक पेश कयो वियो। नाले वारे वकील, सियासतदान ऐं समाजी शख्सियत एडवोकेट अली पल पारां मैंगो पार्टी मुनक़द कई वई। डिफेंस वारे इलाइक़े में क़ाइम एडवोकेट अली पल जी रिहाइशगाह ते मुनक़द थियल तकरीब में महरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई ऐं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां सलाड़ियल शख्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। एडवोकेट अली पल महरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त पार्टी मुनक़द करण जो मक़सदु दोस्तनि खे हिकु हंधि गॾु करण सां गॾोगॾु मेवनि जे बादशाह अंब बाबति आगाही ॾियणु पिणु हो। मुख़्तलिफ़ वॉक्स ऑफ लाइफ मां माण्हू ईंदा आहिनि त असीं उन्हनि खे ॿुधाईंदा आहियूं त हीअ अंब तव्हां त रुॻो खाईंदा आहियो, पर असांखे इन अंब खे रुॻो अंब जे फल ताईं पहुचाइण में बि तक़रीबन कोई 8 साल लॻी वेंदा आहिनि। त बेसिकली असीं हीअ जेका पेन आहे ग्रोवर जो, हार्ड वर्किंग आहे, उनजो लेबर आहे, उनखे असीं हाईलाइट करणु चाहियूं था ऐं असीं चाहियूं था त असांजो प्राइसिस फेयर मिलणु घुरिजनि असांखे। अंब जेको अथव सो चवंदा आहिनि किंग ऑफ फ्रूट आहे। हिन में ख़ासि जेको हूंदी आहे विटामिन सी जी तमामु घणाई हूंदी आहे। उन खां पोइ विटामिन ए, अखियुनि जेके मसला हुजनि हीअ उन लाइ, ऐं उन खां सवाइ कैल्शियम बि हिन में अथव। पहिरियों ही फ्रूट आहे सिंध में जेको ग़रीब ईज़ीली एक्सेस आहे उनजी उन ताईं। असां वटि हेसि ताईं 13 जिन्सूं आहिनि असांजे पल फ्रूट फार्म में, पर हूअं टोटल सिंध में 20-22 जिन्सूं हेसि ताईं थियनि पियूं मुख़्तलिफ़ बाग़नि में। कुदरती नेमत आहे, असांखे इंजॉय करणु घुरिजे। असीं चाहियूं था ॿियनि सां बि शेयर करियूं ऐं जेको आहे सो काज़ खे हाईलाइट। अंब पार्टी में शिरकत कंदड़ महिमाननि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। इहा ख़ुशी पई थिए ॿुधाईंदे त हिन कल्चर जा जेके रवाज विझंदड़ आहिनि बुनियादी माण्हू, उन्हनि में मोराई साहिबु सर फ़हिरिस्त आहे। इहा असां नंढे हूंदे खां ॾिसंदासीं त अंब जेका मैंगो डिप्लोमेसी तव्हां ॿुधियो हूंदो लफ़्ज़, त इहा मैंगो डिप्लोमेसी आहे। ॾिसो तरह तरह जा माण्हू जमा थिया आहिनि ऐं इन सां सोसाइटी में हिकिड़ो इंट्रेक्शन वधे थो। मैंगो पाकिस्तान जी हिकिड़ी आइडेंटिकल वैरायटी आहे, सिंध जी हिकिड़ी आइडेंटिकल वैरायटी आहे जेकी दुनिया में वञे थी। तव्हां ॾिसो दुनिया जूं इलाही शयूं जिन्सूं आहिनि जेके उन मुल्क जी पहचान थी वञनि, सुञाणप थी वञनि। त जेको अंब आहे उहो सिंध जी पाकिस्तान जी वॾी सुञाणप आहे, त उन जी एक्सपोर्ट वधणु घुरिजे। ऐं हींअर तव्हां ॾिसो त सॼी दुनिया मां मैसेजिस पिया अचनि त जिते जिते फ्लाइटूं बंदि आहिनि, माण्हू पिया चवनि था अंब कीअं पहुचंदो असां ताईं। त हिकिड़ी ज़बरदस्त वैरायटी आहे। इनखे गवर्नमेंट खे प्रोटेक्ट, हीअ त इनफरादी एफर्ट आहे, गवर्नमेंट खे हिनखे प्रोटेक्ट करणु घुरिजे। हिकिड़ी सुठो सवण आहे। इन में तमामु पार्टियूं, तमामु मुख़्तलिफ़ सिविल सोसाइटी, कंहिं बि लाॻापियल जेके आहिनि दोस्त उहे इन में शरीक थींदा आहिनि ऐं हीअ हिकिड़ो मोहबत जो मंच आहे। मां सम्झां थो जेकी मिठास हिन अंबनि में आहे, सिंधड़ी अंबनि में, उहा ई मिठास अली पल में आहे। अली पल सिंध जो आवाज़ु आहे, सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ु आहे। हू असांजो असासो आहे, वकील आहे, सियासी डिफरेंट पंहिंजी जॻह ते, पर अली पल मां सम्झां थो हीअ मोहबती पाण बि इंसानु आहे ऐं सभिनी मोहबती माण्हुनि खे हिते गॾियो अथनि। त हीअ मिठियूं कचहरियूं जेके आहिनि ऐं हवादार में कराची में उन्हनि दोस्तनि सां जेके मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ु रखनि था, लॉयर आहिनि, सहाफ़ी आहिनि, जेके दोस्त आहिनि, उहो ही हिन पार्टी जो बहानो ऐं मैंगो खाई सघूं ऐं उन्हनि सां उन फसलनि ते कचहरी करे सघूं, उन्हनि इशूज़ ते कचहरी करे सघूं। पल साहब पाण खे दोस्तनि खे मिलाईंदा आहिनि। पोइ कॾहिं हो उनखे मैंगो पार्टी जो नालो ॾींदा आहिनि, कॾहिं वरी शुगर पेन पार्टी जो, कमंद पार्टी जो नालो ॾींदा आहिनि। पर इहो अपॉर्चुनिटी इहा हूंदी आहे त हिन हेॾे वॾे सफोकेट माहौल में दोस्तनि सां मिलणु, दोस्तनि सां कचहरी करणु, विदाउट दी बाउंड्रीज़ ऑफ रिलीजन, विदाउट दी बाउंड्रीज़ ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन। जॾहिं त अली साहब जी पॉलिटिकल एफिलिएशन आहे, पर पोइ बि सभिनी पार्टियुनि खे घुराईंदो आहे। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजो मैंगो हाणे एक्सपोर्ट थिए थो पियो सॼी दुनिया में, ऐं ऑस्ट्रेलिया ताईं जेको आहे उहो मैंगो उहो असांजो पंहिंजी मार्केट ठाहे चुको आहे। ऑस्ट्रेलिया जेको तमामु ॾुखियो मुल्क हो, जापान जेको तमामु ॾुखियो मुल्क हो, उन्हनि जी जेके कंडीशन्स हुयूं उन्हनि जे हवाले सां, पर उहो बि अलहमदुलिल्लाह फुलफिल थियूं आहिनि। जहिड़ो फ्लेवर ऐं ख़ुशबू उहो असांजे हिते जे अंबनि में आहे, मां सम्झां थो त उहो दुनिया में किथे बि अहिड़ी मां टेस्ट ऐं जेकी आहे ख़ुशबू कोन ॾिठी आहे। तक़रीब में अंबनि जूं मुख़्तलिफ़ जंसूं, जिन में सिंधड़ी, चौसो, लंगड़ो,
अनवर रतोल, सरोली ऐं दुसड़ी शामिल आहिनि। नुमाइश लाइ पेश कयूं वयूं, जॾहिं त शिरकत कंदड़ महिमाननि जी ख़ातिर तवाज़ा अंबनि तोड़े अंबनि जे मिल्कशेक सां कई वई। कमर मेमण, महरान न्यूज़, कराची।